भगवान जगन्नाथ जो एकड़ो भक्त रहंदो जंहिंजो नालो हुयो बंधु। छा नालो हुयो? बंधु। बंधु महंती पूरो नालो। ऐं जगन्नाथपुरी खां परे रहंदा हुया, उड़ीसा जी कंहिं शहर में थोड़ो परे, शायद याजपुर शहर लिखियल हो। पर भगवान जगन्नाथ सां ॾाढो प्रेम। उन्हनि जे जीवन में एक बार एडी घटना थी कि अकाल पयो, न भोजन न जल, कुछ भी खाइण पीअण जे लाइ न, ॾाढी तकलीफ़। त उन्हनि जी जेकी धर्म पत्नी आहे, उन्हनि जा 2 ॿार हुया नंढा। धर्म पत्नी चयो, स्वामी मुंहिंजो त हिन जगत में ॿियो कोई रिश्तेदार भी न बचियो आहे, कोई कोन्हे। तव्हां ई आयो मुंहिंजो हे जेको परिवार आहे, पर छा तव्हांजो भी कोई रिश्तेदार कोन्हे? तव्हांजो भी कोई मिट माइट दोस्त यार कोन्हे जेको हिन अकाल में असांजी मदद करे? उनको मदद घुरो। तो बंधु महंती भावुक थी विया, चयूं मुंहिंजो भी हिकिड़ो ही रिश्तेदार आहे, बस मुंहिंजो हिकिड़ो ही मित्र आहे, ऐं तूं चए थी उनको मदद घुरो, तो मूंखे भरोसो भी आहे कि वो मदद भी कंदो। चओ हरे राम। खाली न मोटाईंदो आहे मुंहिंजो दोस्त। अच्छा, घरवारी तो खुश थी वई। अच्छा तव्हांजो दोस्त आहे? चई हा। चयूं पैसे पाई में? अरे चई खजाना भरियल आहिनि, रोज लुटाईंदो आहे। चओ हरे राम। हा रोज लुटाईंदो आहे, एॾो उन अखुट खजानो आहे, कॾहिं ख़त्म थियण वारो कोन्हे। चई हलो न उन खां घुरो, हली करे अहिड़ी परिस्थिति आहे। काथे रहंदो आहे? तंहिंमहिल तव्हां ॻायो न भाई, जगन्नाथ चकानन नीलाचल वाले। उन ॿुधायो चई नीलाचल धाम यानी जगन्नाथपुरी में रहंदो आहे। चई पोइ हलो, देर छाजे लाइ था कयो? चई पंधु बि हलंदासीं त 3 ॾींहं घटि में घटि लॻंदा। चई घटि में घटि 3 ॾींहंनि खां पोइ भोजन पाणी त मिलंदो, इन ई भरोसे ते हली हलंदासीं। ॿारनि खे तैयार कयो ऐं हलिया। तो घरवारी रस्ते भर पंहिंजे पतीअ खां पुछे थी, बंधु खां, कि स्वामी वाकई तव्हांजो कोई दोस्त रहंदो आहे? चई हा भाई, चयो में न दोस्त रहंदो आहे। नालो छा अथसि? चई बस मूं वांगुर ई नालो अथसि, जीअं मुंहिंजो नालो बंधु आहे त हुनजो नालो दीन बंधु आहे। चओ हरे राम। अच्छा घर वर सभु ईअं सुठो अथसि? चई अरे ॾाढो ऊंचो घर अथसि, बढ़िया। ख़ुशि थी वई, ॿार भी ख़ुशि थी विया। हलो भाई, भले 3 ॾींहं पोइ पर भोजन मिलंदो। चओ हरे राम। ऐं भगवान जगन्नाथ जा हो बंधु गुण गाईंदो गाईंदो जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ चवंदे चवंदे 3 ॾींहं सफ़र करे जगन्नाथपुरी पहुता। रात जो मंदिर जो दरवाजो बंद। चओ हरे राम। घरवारी पुछी थी छा थियो स्वामी? हिनमहिल ॾाढी रात थी वई आहे न, सुबुह जो मुंहिंजो मित्र मिलंदो, हिनमहिल हुनखे परेशान करण भी ठीक न आहे। चओ हरे राम। आराम करण ॾे, सुबुह जो मुलाक़ात थींदी। हा ठीक आहे। मंदिर जे ॿाहिरि आंगन में सुम्ही पिया। ॿारनि खे त बुख में निंड न अचे, छो जो अलाए घणनि ॾींहंनि खां उन्हनि भोजन न कयो आहे। घरवारी जीअं तीअं उन्हनि खे सुम्हारे, वरी पाण बि उन आराम कयो। पर बंधु त ॾाढो ख़ुशि। ॿार इन जे लाइ ख़ुशि हुया कि सुभाणे भोजन मिलंदो, घरवारी भी ख़ुशि कि सुभाणे अन्न पाणी मिलंदो। पर हे बंधु जेको हुयो भगवान जो प्यारो, इहो इन लाइ ख़ुशि हुयो कि सुबुह थींदे मूंखे दर्शन थींदा, मां दीदार कंदुमि भगवान जगन्नाथ जा। ऐं अरदास करे सुम्हियो, प्रार्थना करे कि प्रभु मां तुझे भरोसे आयो आहियां, मेरी ये नहीं आब तो तेरे हवाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। रक्षा कजां, लज रखजां। मां पंहिंजो दोस्त ॿुधायो आहे तोखे, हाणे दोस्त जी तू लज रखजां, दोस्ती निभाइजां। इहो चई करे वो भी प्रार्थना करे सुम्ही पिया। अध रात जो भगवान जगन्नाथ के निंड न आई। भगवान जागी विया ऐं मूर्ति रूप में न भगवान सचल थी विया। आया भगवान रसोई में, तो भगवान के बढ़िया सोने जे थाल में भोग लगंदो आहे, 56 भोग। वो भगवान थाल खणी आया पाण ऐं पंहिंजे भक्त जे लाइ भगवान रोटी सब जेकी भाॼियूं हुयूं, व्यंजन हुया, पदार्थ हुया, वो भगवान पाइण लगा, परोसे बढ़िया चंगी तरह ॾियण लगा। हालांकि भगवान के चंगी तरह परोसण न पई अचे भाई। चओ हरे राम। छो जो भगवान ठाठ बाट वारा आहिनि, उन्हनि खे त सभु बढ़िया वेठे वेठे ॾींदा आहिनि। पंडित पुजारी अची करे भोग लगाए वेंदा आहिनि, भगवान कॾहिं रोटी पाण पाती कोन्हे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।
पर पंहिंजे भक्त जे लाइ भगवान रोटी परोसे करे बढ़िया चङी तरह वो हिकिड़े ब्राह्मण जे रूप में भगवान आया, पंडित जी जे रूप में भगवान आया ऐं मंदिर जे अंदरों ही आवाज ॾिनी, ओ बंधु, ओ बंधु। हिन जी निंड खुली कि भाई ये अनजान शहर पहिरों दफ़ो मां आयो आहियां, मुंहिंजो नालो केरु थो पुकारे। वरी लॻो न ॿियो कोई हूंदो बंधु, ॿिया बि कोई रहंदा हूंदा बंधु, बंधु ओ बंधु। वरी ॾिठो अरे कोई ब्राह्मण पुकारे तो, पंडित कोई पुकारे तो, जी साईं कंहिंखे था पुकारे? चई तूं बंधु आहे? चई हा मुंहिंजो नालो बंधु आहे। ॿी पंक्ति जेॾी महिल भगवान चई तूं बंधु आहे, तूं भगवान जगन्नाथ जो दोस्त आहे, मित्र है? अरे ये पंक्ति ॿुधी करे ई रोण लॻा। चई प्रभु मुंहिंजो ई नालो बंधु आहे, याजपुर शहर में आयो आहे? हा साईं मां याजपुर में आयो आहियां। हे खण थाल भगवान मोकिलियो आहे तुंहिंजे लाइ, भोजन करे वठ भाई, ॿारनि खे बि कुझु खाराए वठ, 3 ॾींहंनि खां तूं कुझु खाधो कोन्हे। चओ हरे राम। रोण लॻा, जार जार रोण लॻा। थाल भगवान ॾिनो, भगवान अंदर विया, अंतर ध्यान थी विया। ॿारनि खे उथारियो बंधु, घरवारी खे उथारियो, हाँ हाँ खण खण। अरे हे रात जो कंहिं मोकिलियो आहे? चई मुंहिंजे दोस्त खे बस ख़बर मिली, उन मोकिलियो आहे। चओ हरे राम। ॿार खाइण लॻा, घरवारी खाइण लॻी। अरे पिताजी तव्हां बि खाओ, ॿार चवनि था न मुंहिंजो त पेट भरिजी वियो। अरे तव्हांजो पेट कीअं भरिजी वियो? त मनी मन चवनि था बस उन मूंखे पंहिंजो मित्र स्वीकार कयो न, एतिरी ॻाल्हि में मुंहिंजो पेट भरिजी वियो कि उन पंहिंजो मित्र त बणाए वरितो। चओ हरे राम। खुश थी विया, गदगद थी विया। और भगवान जो प्रसाद समझी थोड़ो खाई करे थाल उते ही रखे मथे को और सुम पिया। सुबह थी, पंडित पुजारी सुबह जो सवेला आया, भगवान जगन्नाथ जो मंदिर उन्होंने खोलियो। ॾिठऊं त भंडारे में, रसोई घर में कुछ उथल पुथल आहे। छो जो ॿुधायो मां उन ठाट बाट वारा आहिनि त जातो खणी सामान थाली उन्हनि पाती, भगवान त वापसि थोड़ी रखियो सामान, पयो हुजे। चओ हरे राम। ॾिठो भाई कुछ उथल पुथल आहे। थाल गायब आहे सोने जो। सभिनीनि हिक ॿिए खे ॿुधायो, अरे पक रात जो चोरी थी आहे, पक चोरी थी आहे। पर हे छा, मंदिर वंदिर त सभु अंदरां ई बंदि हुया भाई, ताला वाला त सभु लॻल हुया, पर चोरी त थी आहे, थाल गायब आहे, थाल गायब आहे। कंहिं अची ॿुधायो, चई ॿाहिरि कोई 2-3 ॼणा सुम्ही पिया आहिनि, नंढा 2 ॿार अथनि, पति पत्नी आहिनि, उन्हनि वटि मां हिकिड़ो थाल त ॾिठो आहे। पंडा पुजारी आया, चई डंडा भी खणी वठो भाई, डंडा खणी ॿाहिरि आया त ॾिठऊं त हे ॿार सुम्ही पिया आहिनि, घरवारी सुम्ही पई आहे, हे बि सुम्ही पियो आहे बंधु, इन वटि सोने जो थाल पियो आहे। चओ हरे राम। बिना कुछ पुछे सिधो डंडा हणण शुरू कया बंधुअ खे। अब बंधु पुछे, अरे छा थियो भाई, छाजे लाइ था हणो? अरे चोरी तो करे, भगवान जे मंदिर में अची करे, तोखे रात हिते सुम्हण जे लाइ ॾिनो, इहो घटि आहे? वरी तू चोरियूं तो करे। डंडा हया, ॿार रोकन, पिताजी को मत मारो मत मारो। और बंधु जे अखियुनि में आंसू, पर चेहरे ते मुस्कुराहट। चओ हरे राम। मनी मन चए, वाह प्रभु, रात जो बढ़िया पूरी पकवान और रसगुल्ला, सुबह जो डंडा ही डंडा था पवन। ठीक आहे प्रभु, तव्हांजी लीला, तव्हांजी कृपा आहे। डंडा हणी हणी करे उन वीचारे खे मूर्छित करे छॾियो। चओ हरे राम। हिते भगवान जगन्नाथ रही न सघिया। सुबह जी घटना तो सुबह जो 5:30-6 कुल थिया हुया। भगवान राजा जे सपने में आया। उतां जो जेको राजा हुयो ओॾी महिल उनजे भगवान सपने में आया ऐं ॾाढो क्रोध कयो भगवान। भगवान चवनि था, तूं राजा थी करे ते सुम्ही पियो आहे, उते तोखे ख़बर पए थी तुंहिंजे राज में छा थो थिए? प्रभु छा थी वियो? चई मुंहिंजो प्यारो भक्त आयो, बंधु मुंहिंजो दोस्त आयो। भगवान चवनि था, ऐं मां पंहिंजे खजाने मां पंहिंजो थाल खणी करे पंहिंजो भोजन उन ताणी पहुचायो त तव्हांजो छा थो वञे? भगवान था चवनि। गुस्से में ये भगवान शब्द चया कि मां सभु पंहिंजो ई त ॾिनो आहे उनखे, तव्हांजो त कुझु खणी न ॾिनो आहे। चओ हरे राम। ऐं तव्हां उनखे डंडा था हणो? अरे वो कोई चोर ना आहे, उन चोरी करण न आयो भैया, मुंहिंजो मित्र आहे, उन वटि भोजन मां पाण पहुचाइण वियो। उथ राजा, जल्दी कर ऐं वञी उनखे बचाए। ऐं भगवान चयो, अगरि वधीक उनखे डंडा पया, वधीक तकलीफ़ थी त पोइ ठीकु न थींदो भाई तुंहिंजे राज ते। ऐं जल्दी वञ, उनजी रक्षा कर ऐं उनखे हर पल मुंहिंजे मंदिर जे साम्हूं ई रहण जी अनुमति ॾे, ताकि उहो मूंखे ॾिसे चाहे न ॾिसे, मां उनखे रोज़ ॾिसां।
चओ हरे राम। ऐं भगवान जगन्नाथ वाकई अहिड़ा तो तव्हां अगरि कॾहिं जगन्नाथपुरी वेंदव त साम्हूं जेको मुख्य द्वार आहे न, उते ॾाढी भीड़ हूंदी आहे अक्सर, पर उतां कॾहिं अगरि तव्हां दर्शन कंदव न, मंदिर ॾाढो परे अथव, ॾाढो परे, लंबी लाइन लॻंदी आहे दर्शन जे लाइ, पर तव्हां ॿाहिरि काथे बि बीठा हुजो तव्हांखे ॿाहिरां ई भगवान जगन्नाथ नज़र अची वेंदा, ॿाहिरां ई नज़र अची वेंदा। भगवान जगन्नाथ ईअं विराजमान आहिनि। चओ हरे राम। हाँ, अंदरि हिकिड़ो ॿियो मंदिर आहे, उते त तव्हांखे लंबी लाइन लॻाए करे वञिणो पवंदो, दर्शन करिणो पवंदो, पर ॿाहिरि भगवान ईअं विराजमान आहिनि, छो जो भगवान चवनि था तव्हां मूंखे ॾिसण नथा अचो, मां रोज़ तव्हांजा दर्शन थो चाहियां। चओ राम। रोज़ मां तव्हांजा दर्शन थो चाहियां। राजा तुरंत उथियो, जल्दी जल्दी वियो ऐं ॾिठईं त वाकई हिनखे डंडा पिया आहिनि, वीचारे खे माफ़ी घुरियईं, चई माफ़ कजो, माफ़ कजो। पंडित पुजारियुनि खे ॾाढो डांट ॾिनी। राजा चई अरे भाई, हे छा था कयो, हे कोई चोर न आहे। चई महाराज थाल हिन वटि मिलियो आहे। चई भैया हे कोई चोर न आहे त केरु आहे? चई जेको सभिनीनि खां वॾो चोर आहे हुनजो मित्र आहे। चओ हरे राम। हुनजो दोस्त आहे, यानी भगवान जगन्नाथ जो इहो दोस्त आहे, हे बंधु हो, दीन बंधु आहे। चओ जय श्री कृष्ण। राजा माफ़ी घुरी, पूरे परिवार जी सेवा कई राजा पाण पंहिंजे हथनि सां, ऐं चयो भाई भगवान चयो आहे हर पल तव्हांखे हिते ई रखिणो आहे, जगन्नाथपुरी में आसपास हुजो ताकि रोज़ भगवान तव्हांखे ॾिसनि, तव्हां कहिड़ी सेवा स्वीकार कंदव। तॾहिं ओॾी महिल ई राजा बंधु महंती जेको हुयो उनखे सेवा ॾिनी कि अॼु खां पोइ जगन्नाथ मंदिर जे पूरो जेको ख़र्च थींदो आहे उनजो हिसाब किताब तव्हां संभालींदव। चओ हरे राम। पूरे मंदिर जो हिसाब किताब तव्हां ई संभालींदव, कोई रोक टोक न थींदी तव्हांखे। उहो प्रथा चवंदा आहिनि अॼु बि हलंदी आहे, उन्हनि जा ई जेकी वंशज आहिनि उहे अॼु बि इहा सेवा संभालींदा। चओ राम।